बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू, गुस्से जा तेज़ माण्हू अंदर जा साफ़ माण्हू, घणो खिलंदड़ माण्हू, नाख़ुश माण्हू, बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू, तनक़ीदी माण्हू, कुझु न कंदड़ वांदा माण्हू, वॾनि उहिदनि ते वेठल केतिरा नंढड़ा माण्हू, बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू, घण ॻाल्हाऊ माण्हू, कुझु न चवंदड़ माण्हू, ख़ामोश माण्हू, सोचींदड़ माण्हू, सख़्त माण्हू, ईमानदार माण्हू, बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू, संजीदा माण्हू, मज़ाहिया माण्हू, उसूल कंदड़ माण्हू, मेरिट जा क़ातिल माण्हू, शरीफ़ नज़र ईंदड़ माण्हू, अंदर जा बदमाश माण्हू, बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू, रस्मी माण्हू, बनावटी माण्हू, मशहूर माण्हू, खोखला माण्हू, सोशल माण्हू, घर खां लातालुक माण्हू, बज़ाहिर नरम मिज़ाज माण्हू, अंदर जा सख़्त गीर माण्हू, बज़ाहिर सख़्त माण्हू अंदर जा मेण माण्हू। प्रोग्राम उॾात अनोखी आंदिया सां गॾु हाज़िर आहियां प्रोग्राम जो मेज़बान मुनीर डोमकी। दोस्तो, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे हिन प्रोग्राम जो इंग्लिश लैंग्वेज यानी इंग्लिश ॿोलीअ में बि हिन प्रोग्राम जो नालो आहे ऐं हुनजो नालो इंग्लिश मैसेजिस ऑफ सिंध आहे। असांजा जो कि न चुरंदड़ फ़न तस्वीर असांजे आवाज़ खे अवांजे समातुन ऐं नज़रुनि ताईं पहुचाइण में अॼु असां सां बाहुबली आहिनि कैमरामैन एहसान डोमकी ऐं जंहिं ॾात धणीअ खे ऐं जंहिं शाइर खे अॼु असां अवां सां मुतारिफ़ कराईंदासीं उहे आहिनि प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो साहिब जे ऐं हुनजे किताब उनजे नसरी नज़मनि ते मुश्तमिल किताब ख़याल ते असां पंहिंजा ख़याल हिन प्रोग्राम में वंडींदासीं। पर उन खां अॻु में जो असां तफ़सीली हिन किताब ते थोरी गुफ़्तगू अवां सां कयूं, तफ़सीली ऐं मुख़्तसिर गुफ़्तगू कयूं, असां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं असां ज़िक्र प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो जी कंदासीं त पाण हू तालीमदान बि आहिनि, सुठा नसर नवीस बि आहिनि ऐं उन खां अलावा सुठा शाइर बि आहिनि ऐं अमली तौरु हिकु तमामु ज़बरदस्त मिलनिसार ख़ामोश उन खां अलावा सभिनी खे पंहिंजो करण वारा माण्हू आहिनि। हिन किताब ते जॾहिं असां गुफ़्तगू कंदासीं त हिन किताब में मजमूई तौरु कुल शाइर 86 नसरी नज़म लिखिया आहिनि। उन नसरी नज़मनि लिखण जी शाइर वटि जस्टिफिकेशन इहा आहे त जदीद दौर में नसरी नज़म खे वधीक पज़ीराई मिले थी बनिस्बत राइमिंग स्कीम वारे नज़म जे। So when we would talk about this special poetry book, we would come to know that this poet, Professor Zaid Pirzado, has penned down 86 beautiful prosic poems and whose themes are various. He has proved himself as a social satirist poet, as a sensitive poet, as a serious poet, and also he casts a very deep glance at the life and life happenings and events and relationships throughout this book. नाज़रीन, जॾहिं असां हिन किताब जी ॻाल्हि कंदासीं त हीअ किताब 2019 में शाया कयो वियो ऐं किताब खे छपींदड़ आहिनि H&R प्रिंटर्स कराची सिंध ऐं किताब खे छपाईंदड़ आहिनि कूंज अकेडमी कराची, अनवर पीरज़ादो अकेडमी कराची। ऐं किताब ख़याल प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो जो लिखियल नसरी नज़मनि ते मुश्तमिल ही किताब अर्पना आहे, जंहिंमें हू अर्पना में लिखनि था त पंहिंजे पीउ, पंहिंजे दोस्त, पंहिंजे उत्साह, पंहिंजे उस्ताद, पंहिंजे आइडियल अनवर पीरज़ादे नाले ऐं जंहिं हक़ सच मज़ाहमत रोशन ख़याली तरक़ी पसंदीअ जी तालीम ऐं शऊर ॾिनो। So it speaks volumes that this book has been dedicated to poet Professor Zaid Pirzado dedicates this
prosic poems book to his late father, Anwar Pirzada, who was himself a great poet, prose writer, literary luminary of Sindhi literature and Sindh province. Well, apart from this, किताब जो मुहाग जेको लिखियो आहे उहो नामियारे शाइर कहाणीकार अदीब दानिश्वर मोहतरम साईं मोहम्मद अली पठान लिखियो आहे ऐं हिन किताब में ॿ अखर सिंध नामियारे शाइर साईं इमदाद हुसैनी जा बि आहिनि जेकी किताब जे बैक टाइटल कमेंट तौर बि किताब जो मुहाग लिखंदड़ साईं मोहम्मद अली पठान जा कमेंट ऐं साईं इमदाद हुसैन जा आहिनि कमेंट हिन किताब जी बैक टाइटल में शाइर जी तस्वीर सां गॾु किताब जो मुल्ह ₹300 आहे ऐं जॾहिं असां लेखक मोहतरम प्रोफेसर ज़ैद पीरज़ादे जी ॻाल्हि कंदासीं त हुनखे शाइरीअ तरफ़ लिखण जो जेको ख़्यालु आयो ऐं हिन किताब खे लिखण जो लाज़मी हिन किताब खे ख़्याल खे छपाइण जो बि हुनखे ख़्यालु आयो बाद में पर शाइरीअ खे शाइरी लिखण जो ख़्यालु हुनखे 1992 ईस्वी खां आयो पए ऐं हुन पंहिंजे इर्द गिर्द पंहिंजी माना ज़ाती ज़िंदगीअ में धोखा ॾिठा वाक़िया ॾिठा पेड़ा ॾिठा नाइंसाफ़ियूं ॾिठियूं ऐं उन्हनि सभिनी शाइर जे अंदरि थथिलो मचाए छॾियो ऐं नतीजनि असांखे हिकु ज़बरदस्त किताबु फ़िलोसॉफ़िकल किताबु नसरी नज़मनि में असांखे मिलियो ऐं हिन किताब में प्रोफेसर ज़ैद पीरज़ादा पंहिंजे पारां में लिखे थो त जॾहिं हुन शुरूआती कुझु नज़म लिखिया हुआ त हुन पंहिंजे आइडियल पंहिंजे उस्ताद पंहिंजे फादर अनवर पीरज़ादा साहब खे ॾेखारिया त हुन जी राय छा हुई ऐं असां हिते वंड कयां थो नाज़रीन मोहतरम अनवर पीरज़ादा साहब फरमाइनि था त प्रोफेसर ज़ैद पीरज़ादे जे लाइ एज़ अ शाइर त मां नथो सम्झां त हिन वक़्तु नंढे खंड में मुख़्तसिर नज़म में हिन खां वधीक पावरफुल शाइरी थींदी हूंदी नाज़रीन जॾहिं असां हिन किताब जो मजमूई तौरु मुतालो कयूं था त असांखे ख़बर पवे थी त शाइर फितरत जी वाखाण बि करे थो नेचुरल पोइट बि आहे ऐं हिज डिस्क्रिप्शन ऑफ natural life of countryside is immaculate, beautiful, heart-touching and full of appeal. उनजो मां तव्हांखे कुझु सिटूं हिते वंड कयां थो त कीअं नेचुरल लाइफ फितरी लाइफ खां शाइर प्रोफेसर मोहतरम ज़ैद पीरज़ादो साहब मुतासिर आहिनि ऐं यकीनन ॻोठाणी ज़िंदगी जो अक्स असांखे नज़र अचे थो छो जो ॻोठ बलेड़े जी बि हिकु वॾो तारीख़ी ॻोठ आहे तारीख़ी हवाले सां त शाइर प्रोफेसर अनवर पीरज़ादा साहब चवनि था त जॾहिं जॾहिं बि मां ॻोठ वेंदो आहियां सुहिणियूं सायूं ॿनियूं ॾिसंदो आहियां जबलनि जूं कतारूं ॾिसंदो आहियां आसमान जे वसतुनि में विञाइजी वेंदो आहियां कखावा पखा ॾिसंदो आहियां झरझंग ॾिसंदो आहियां जॾहिं जॾहिं बि मां ॻोठ वेंदो आहियां भरियल ओताकनि में हलंदड़ टहकनि भरियूं कचहरियूं ॿुधंदो आहियां जॾहिं जॾहिं बि मां ॻोठ वेंदो आहियां दरिया जे सुकून खे महसूसु कंदो आहियां बाहियुनि जे मचुनि जा मज़ा वठंदो आहियां पखियुनि जूं नयूं नयूं लातियूं ॿुधंदो आहियां मिटीअ जी ख़ुशबू सिंघंदो आहियां तॾहिं मूंखे महसूसु थींदो आहे ॼण मूं पंहिंजे विञायल रूह जो असुलु ठिकाणो ॻोल्हे लधो हुजे So this is the natural abode of the poet. The countryside set in the beautiful songs and language of beautiful birds and the ongoing conversations of the drawing halls and those huts and homes and those meadows and fields that the poet watches deeply in his village. Well, today viewers, I would like to tell you that whenever we will be talking about the features of poetry,
I mean to say the characteristics of poetry of this poet, Professor Zaid Pirzada, we would come to know that as a poet, he's a champion of, human rights in this book. And we also see the reflection of humanism in his poetry. And these poems are replete with the element of humanism too. But poet Professor Zaid Pirzada, one of the special characteristics of poetry is that he finds poetry an effective means of changing the world. Apart from that, he thinks that poetry is a clear trail of emotional and intellectual growth, and from a sensitive observer of life, both in rural life and urban life. In his early stages, Professor Zaid has developed himself into a reactive poet. And according to poet Professor Zaid Pirzada, that poetry acts as a force to reform the society. Hence, he produced this very beautiful book of prosic poems. And apart from that, poetry can also change the mentality of the people. He refuses to be a victim to history and tradition. Hence, he lashes out almost all traditions, whichever he observes are the traditions that come under his observation. As a nature poet, he also adores beauty of nature. Let's move further, viewers. And so, as a social satirist, समाज ते तनक़ीद कंदड़ हिकु तख़लीकार जी हैसियत सां मोहतरम प्रोफेसर ज़ैद पीरज़ादा साहब जन चवनि था त असांजे समाज में ॿी हर ग़लती माफ़ आहे, पर नादान उमिरि में खयल नंढड़ी छोकिरीअ तरफ़ां हिकिड़े जज़्बाती क़दम जी सज़ा क़ाबिल माफ़ी नाहे, ख़ताउनि सां भरियल समझदार माशरे जो फ़ैसिलो उमिरि भर जी धिकार आहे. Now, in this prosic poem, the poet lashes out at society and its attitude towards the young generation, especially a young lady. If she, a girl who is in a flowery age, if she commits any innocent mistake, the entire society starts raising fingers at her. So the poet, at the outset of this very poem, he lashes out at society and believes that our society has grown stout and very stern and very static. It's not changing itself, despite the fact that the times are changing. We people are living in modern age. Well, and he uses different poetic devices also in this poem, oxymorons, paradoxes, to lash out at society. असां तव्हां हिकिड़ा आम ज़िंदगी में रहंदड़ माण्हू असांजी नंढनि मासूम प्रतिकुड़नि जानवरनि ते एॾी दीद नथी पवे जेतिरा की ही हसास तख़लीकार हूंदा आहिनि जीअं प्रोफेसर ज़ैद पीरज़ादा साहब जिन. हाणे हिकु ॿिलीअ खे ॾिसी करे, हिकु मासूम या इन जानवर खे ॾिसी करे शाइर उन ते बि नज़म लिखे थो पियो, उन ते बि उनजी दीद ओॾे बि हली वञे थी. This is where the poet talks about a cat. We as an ordinary people living in the hustle and bustle of everyday life, we do not cast a glance at such even a little creature, cat, and we considered it a little creature. But according to poet Professor Zaid Pirzada, his poetry marks the superiority of man as a man, as the exalted creature. And somewhere when I was reading this poem, viewers, about the cat, all of a sudden I remembered British English romantic poet, Samuel Coleridge's poem, Ancient Mariner. Some of the lines I would be sharing very shortly, but मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त
शाइर जी हिकिड़ी अमीक नज़र जो हिकु मासूम ॿिलीअ खे या ॿिलीअ खे ॾिसी करे उनखे इंसाननि खां बि वधीक हिकिड़े क़िस्म जी तरजीह अफ़ादियत ॾियणु जीअं हू प्रोफेसर ज़ैद पीरज़ादो साहिब जिन फरमाइनि था त जीअण जो आराम जो ख़्वाहिशनि जो हक़ु ॿिलीअ खे बि ओतिरो जेतिरो इंसान खे। गर्मी ॿिलीअ खे बि लॻे, सर्दी ॿिलीअ खे बि लॻे, बेज़बान हूंदे प्यार जो इज़हार करे ॼाणे। इंसान त इंसान, ॿिलीअ खे बि प्यार ई थो घुरिजे फ़क़ति। तन्हाईअ जो अहसासु ॿिलीअ खे बि वढे कपे कोरे रखे, नरम दिलि बणाए थी छॾे ॿिली। घर जी मुहाफ़िज़, घर जी रौनक, घर जो भाती, आला इंसानी ज़र्फ़ जी परख बि जानवरनि सां सुभाउ में आहे। Now, the last lines of this prosic poem on Kate by Professor Zaid Pirzado, he defines this, who is called a superior man. Ala insani zarf ji parkh be janwaran sa subha mein aahe. The poet says, if you really want to judge a great man, a superior man, an exalted man, then judge his attitude or her attitude. How does he treat animals? And some sort of a similar line I remember from S.T. Coleridge's Ancient Mariner, that where he says that he praised best who loved best all things both great and small. For the dear God who loved us, he made and loved all. Poet Professor Pirzado, Zaid Pirzado, also talks about the rights of the cat as rights of the human being. And he even seasons similarly affect the man and also cat. A similar sort of a lonely feelings man feels, so does the cat. But cat is also a protector of the home. She is also some sort of the charm of the house. And also a member almost, according to the poet. And प्रोफेसर ज़ैद पिरज़ादो साहब चवनि था त प्यार जो इज़हार करे ॼाणे इंसान त इंसान, ॿिलीअ खे बि प्यार ई थो घुरिजे। Both, because love is a feeling, or love is an emotion. Love is a need of not only human beings, but also animals. Even a cat, like human being, requires love, affection by man. A message has been preached by the poet that if we want to prove ourselves as an exalted creature, it is our responsibility and obligation to behave beautifully even with animals.